हिते मां सभु अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। खानपुर महर वेझो हथियार बंदनि जी फायरिंग, 10 वरियनि जो नींगर क़तल थी वियो। संदसि वालिद समेत ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया। ॻोठ केर बोस्तार में मलिक ऐं बोस्तार बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में हलंदड़ पुराणी तकरार तां फायरिंग कई वई। फायरिंग में नींगर शाहज़ेब बोस्तार क़तल थी वियो। संदसि पीउ ज़ाहिद हुसैन बोस्तार समेत 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पुलिस मूजिबि वाक़ियो मलिक बोस्तार पुराणे तकरार तां पेश आयो आहे। वधीक जांच कई पई वञे। ज़ख़्मी ज़ाहिद हुसैन ऐं क़तल थियल नींगर शाहज़ेब जो लाश इस्पताल मुंतक़िल कयो वियो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। खानपुर महर वेझो हथियारबंदनि जी फायरिंग में 10 वरियनि जो नींगर क़तल थियो आहे। संदसि वालिद समेत 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे खानपुर महर मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मेहर महर। जी मेहर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल ही खानपुर महर लॻ ॻोठ केहर बोज़ार में मलिक बिरादरी ऐं बोज़ार बिरादरी जी धुरियुनि विच में पुराणे तकरार तां झेड़ो थियो आहे। धुरियुनि विच में फायरिंग जे नतीजे में 10 वरियनि जो मासूम नींगर आहे शाहज़ेब बोज़ार जेको मौक़े ते ई गोलियूं लॻण सबबि क़तल थी वियो आहे, जॾहिं त संदसि पीउ ज़ाहिद हुसैन बोज़ार समेत 2 ॼणा जेके आहिनि उहे फायरिंग में ज़ख़्मी थिया आहिनि। खानपुर महर पुलिस जेको आहे उते वाक़े वारे हंधि पहुती आहे ऐं उतां जेको मक़बूल नींगर आहे उनजो लाश ऐं ज़ख़्मियुनि खे जेको आहे खानपुर महर जी ॻाल्हि इस्पताल शेख हमदान बिन मोहम्मद में मुंतक़िल कयो वियो आहे। जॾहिं त इन सिलसिले में SHO खानपुर महर मिठल ककरानी जो चवणु आहे त वाक़ियो धुरियुनि में पुराणे तकरार सां पेश आयो आहे। मक़बूल नींगर जो लाश ऐं ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जॾहिं त धुरियुनि में फायरिंग बंदि कराई वई आहे ऐं जेके जवाबदार आहिनि उन्हनि जी गिरफ़्तारी जे लाइ छापा हया पिया वञनि। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी मेहर अपडेट करण लाइ।